नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान परॾे ऑफिस जे हिकु अहलकार भारत तरफ़ां वज़ीर आज़म नरेंद्र मोदी लाइ हवाई हदूं खोलण जी दरख़्वास्त जी तस्दीक़ कई है। अहलकार मूजिब पाकिस्तान में इहा दरख़्वास्त अञा गौर हेठि आहे। आख़िरी फ़ैसिलो थियणो बाक़ी है। भारतीय हुकूमत पाकिस्तान खे दरख़्वास्त कई है त भारत वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे जहाज़ खे 13 जून ते पाकिस्तान जे हवाई हदनि मां गुज़रण जो इजाज़त ॾिनी वञे। हिन सिलसिले में भारतीय हाई कमिश्नर ज़ाब्ता तौर ते दरख़्वास्त मोकिली है। इंडियन हाई कमिश्नर जे हिकु अहलकार ॿुधाए त इहा ऑपरेशन ॼाण आहे जेका शेयर नथी करे सघिजे। भारत वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ईंदड़ हफ़्ते किर्गिस्तान जे शहर बिश्केक में संघाई सहकार तंज़ीम जे इजलास में शिरकत कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान बि शिरकत कंदो, पर ॿिन्ही सरबराहनि जे विच में मुलाक़ात अच्छा तय न थी सघी है। पाकिस्तान जे ॿिन्ही परॾे ऑफिसरनि तस्दीक़ कई त भारतीय तरफ़ां डिघे सफ़र खां बचण लाइ पाकिस्तान खे हवाई हदनि जी इस्तेमाल जी दरख़्वास्त कई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।